अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम मेहरान जा मोती खणी आऊं तव्हांजो मेज़बान मजाजी जरवार हिन वक़्तु टंडो आदम रोड ते मुंहिंजे भाइरनि जहिड़े दोस्त ऐं असांजे सिंध जे सदा मलूक शाइर ग़ुलाम मुस्तफ़ा आकलानी सां गॾु तंदुरुस्त ताक़ ते मौजूदु आहियां। अॼु दिलि चयो त हिन संगत सां कचहरी कजे, तो हिनखे टाइम ॾिनोसीं, हिन जी बि महिरबानी हिन असांखे टाइम ॾिनो। ऐं हिन जी दिलि में त हर दोस्त जे लाइ हर वक़्तु टाइम ई टाइम हूंदो आहे, पर दिल दरिया माण्हू आहे, मूंखे चई बाबा हलियो अच। सो हींअर असां हिन वक़्तु तक़रीबन राति जा 8 पिया थियनि, असां मौजूदु आहियूं। हिन खां मूं कुझु गीत बि रिकॉर्ड कया आहिनि, उहे बि यूट्यूब ते इनशाला साझी हिनखे रखंदासीं। पाण थोरो बा मुस्तफ़ा सां हाल अहवाल करे वठूं। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? हाल बलान, खुश आहियो, बारियूं ॿियो ख़ैर आहे। पाण त हिक ॿिए खे ज़ाती तौर ते घणो सुञाणो, ऐं हूअं बि तव्हांजो नालो आहे हिकिड़ो केसरी जी दुनिया में, पर थोरो जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे पहिरियों तारीफ़ कराए छॾियो। सही तारीफ़ ऐं शाइर मुस्तफ़ा अकलानी, ॻोठ पंहिंजो उस्मान शाहुरी। सही। ऐं कारोबार जे हवाले सां उते बनीबारो पंहिंजो आहे, हिते कारोबार जे हिसाब सां टंडोलार में रहूं था। पोइ तव्हां जहिड़े दोस्तनि सां मुलाक़ात थिए थी ऐं दोस्त अचनि था, तमामु दिलि ख़ुशि थिए थी। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो असां वटि कुर्ब जा कदम भरे आया, फर्स्ट क्लास, ॾाढी ख़ुशी थी। अच्छा, ही तव्हांजो शाइरी वारो शौक़ु कीअं आहे तव्हांखे जाॻियो? साईं शाइरीअ जो शौक़ु मुंहिंजो 92-93 खां वठी आहे। शाइरी जो जेको शौक़ु आहे, ऐं 92-93 खां पहिरीं लतीफ़ जे बैतनि सां बि मोहबत रही। पोइ ॿाराड़ी जा माना सम्झो तव्हां हारी माण्हू रहियो आहे, ऐं हारी माण्हू रहियो आहे। ऐं पोइ वरी उस्मान शाहुरी ते हिकिड़ी कैबिन लॻाईसूं, पोइ उस्ताद बशीर सां मुलाक़ात थी, पोइ आहिस्ते आहिस्ते शौक़ु इहो वधंदो रहियो। अच्छा, उस्ताद बशीर कहिड़ो? बशीर उस्ताद सोलंगी। ओ तव्हांजो उस्ताद आहे शाइरी में? हा, शाइरी में मुंहिंजो उस्ताद हो। अच्छा। ऐं हींअर वीचारो जान मां वफ़ात करे अल्लाह साईं जन्नत में जायूं ॾे, तमामु बहितरीन भलो माण्हू हो। अच्छा, हिन वक़्त ताईं तव्हां केतिरा गीत लिखी विया आहियो? साईं गीत त मूं हज़ारनि जे तइदाद मुंहिंजा हूंदा, पर ॻायल 200-250 हूंदा जेके। अच्छा, केॾनि केॾनि मशहूर फनकारनि तव्हांखे ॻायो आहे? ऐं उर्स चांडे ॻायो आहे, उमरानी ॻायो आहे, सुरिया सुमरो ॻायो आहे, फाज़िया ॻायो आहे, मोहम्मद बस घाजाणे ॻायो आहे, आख़िरी जलाल ॻायो आहे। ऐं पर माना काफ़ी फनकार जेके 2-3 मूंखां रहिजी विया हूंदा। अल्लाह न जूणे जंहिंमें ख़्वाहिश अञा पूरी कोन थी, इंशाअल्लाह ख़्वाहिश पूरी थींदी। बाक़ी तक़रीबन नंढा गुलाब सागर आहे, पर काफ़ी फनकार सभिनी। महबूब मीरजत पहिरीं कैस्ट में उनवानी मौजो आहे। अच्छा, माशाअल्लाह, ज़बरदस्त। गुलाम हुसैन उमरानी? गुलाम हुसैन भी मुझा गीत गाया। अच्छा। मोहब्बत जात सफीर वायूं, असीं बादशाह न के वज़ीर वायूं। असीं मोहब्बत जात सफीर वायूं, असीं बादशाह न के वज़ीर वायूं। कम असांजो प्यारो विरायण, मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं ॿुधाइण, वेठा मोहब्बत खे सम्झी पीर वायूं, असीं मोहब्बत जात सफीर वायूं। ॿुधाई जंहिं सिट ॿुधाई मोहब्बत वारी, कीअं विसारे दिल वीचारी। असीं नफ़रत लाइ ज़ंजीर वायूं, असीं मोहब्बत जात सफीर वायूं। को रोई चवे थो यार छॾे वियो, दिल में ॾाढो धक लॻे थो। को रोई चवे थो यार छॾे वियो, दिल में ॾाढो धक लॻे थो। थींदा ॾाढा दिल गीर वायूं, असीं मोहब्बत जात सफीर वायूं। मोहब्बत में मज़ो मुस्तफ़ा आहे, आकेलाणी पियो सच ॿुधाए। मोहब्बत में मज़ो मुस्तफ़ा आहे, आकेलाणी पियो सच ॿुधाए। असीं खंडूं विराईंदा खीर वायूं, असीं मोहब्बत जात सफीर वायूं। असीं बादशाह न के वज़ीर वायूं, असां मोहब्बत जात सफीर आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे तव्हां टाइम ॾिनो, ऐं इंशाअल्लाह ॿिए दफ़े तव्हां सां तफ़सीली कचहरी कबी। तेसिताईं ॾींदा पंहिंजे मेज़बान खे इजाज़त। वॾी महिरबानी।